नौशेरे फिरोज़ मां ख़बर शामिल कई पिया। सिंधी अदबी संगत शाख डिपार्जा पारां दस्तूरी गॾिजाणी अॻूणे ज़िले राब्ता सेक्रेटरी नौशेरे फिरोज़ मोहतरम एम ज़फ़र तगर जी सदारत में संगत शाख डिपार्जा जी ऑफिस में थी गुज़री, जंहिंमें वॾे तइदाद में अदब दोस्तनि शिरकत कई, जंहिंमें मोहब्बती मल्ला गीत, माशूक मोहसन अबलो गज़ल, सैयद मुख्तार अली शाह मुख्तार बैत, राजा नदीम चौसिट्रा, सईद शेख काफ़ी तरन्नुम में अदी ज़रीना मल्ला और जी अज़मत ते मज़मून इस्लाह लाइ पढ़ियो। मथियन खां अलावा सुभान सोज चतोई, बशीर अहमद मक्सी, जानिब मल्ला, इमदाद मक्सी, सोनो कलोड़ो, हुसैन नज़म मक्सी, नईम मल्ला लिखणियुनि ते सुठे नमूने ॻाल्हायो। बहितरीन रागी अब्दुल जब्बार मरी, शाइर बंदा अली मरी जो गज़ल तरन्नुम में ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। एम ज़फ़र तगर क़ौमी गीत तरन्नुम में ॻाए वाह वाह कराए छॾी। एम ज़फ़र तगर सदारती राय ॾींदे चयो त मां मोहब्बती मल्ला जो थोराइतो आहियां, जंहिं अॼोकी दस्तूरी गॾिजाणी जी सदारत मूंखां कराई। मोहब्बती मल्ला हिकु जाखोड़ी सेक्रेटरी आहे, जेको संगत जी वात वेच लाइ हमेशा डिपार्जा में इल्मी अदबी प्रोग्राम वक़्तसिर कराईंदो रहे थो ऐं मूंखे हमेशा मान बख़्शींदो रहंदो आहे। अॼु जिन दोस्तनि पंहिंजूं निकोल लिखणियूं पढ़ियूं से सभु क़ाबिले दाद हुयूं, जिन ते सुभान सोज़ जतोई, माशूक मोहसन अबलो, मोहब्बती मल्ला, बशीर मक्सी, सैयद मुख्तार अली शाह मुख्तार, इमदाद मक्सी ऐं ॿियनि बहितरीन पंहिंजा राया ॾिना। अती ज़रीना मल्ला जे मज़मून औरत जी अज़मत ते पिणु सभिनी दोस्तनि सुठा राया ॾिना। मामूल मुताबिक़ मोहब्बती मल्ला आयल संगत खे पिणु बहितरीन मांझांदो करायो। उम्मीद सां चवां थो त संगत शाख डिपार्जा जा प्रोग्राम में गॾिजाणियूं जारी सारी रहंदियूं। गॾिजाणी शाह लतीफ़ जे बैत सां शुरू कई वई ऐं उस्ताद बुखारी जे शेर सां पुॼाणी कई वई। संगत शाख डिपार्जा जे सेक्रेटरी मोहब्बती मल्ला हलाई आख़िर में हेठियां ठहरा पास कराया विया। मासूम प्रिया कुमारी जी आज़ादीअ लाइ सिंध हुकूमत खां घुर कई वई। केनाल समूरा नामंजूर कया विया। टियों अॻूणी संगत सिंध जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी सां संदसि मासा जी वफ़ात ते ताज़ियत कई वई। संगत सिंध जे अॻूणे मरकज़ी सेक्रेटरी जनरल शाइर अदीब मुख्तार मलिक सां संदसि भाउ जी वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार कयो। ख़ूबसूरत शाइरा शबाना आलमानी सां संदसि पुफीअ जी वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार कयो वियो। संगत शाख डिपार्जा जे मेंबर शाइर अदीब ऐं रागी फ़कीर असगर आलमानी सां संदसि नौजवान पुट जे विछोड़े ते ताज़ियत जो इज़हार कयो वियो। संगत शाख मोरो जे मेंबर शाइर अदीब दीन मोहम्मद सीताई सां संदसि भाउ जी वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार कयो वियो। सिंध टीवी कलाखेतर प्रोग्राम जे मेज़बान कहाणीकार अदीब अली राज शर सां संदसि अमर जे विछोड़े ते ताज़ियत जो इज़हार कयो वियो। संगत शाख मिठियाणी जे अॻूणे सेक्रेटरी शाइर अदीब जब्बार जोश पठाण सां संदसि भाउ जी वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार कयो वियो।